अस्सलाम नाज़रीन, नई वीडियो सां गॾु जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु दादू मोरो पुल जेका दरियाई सिंध ते अॼुल आहे पुल दादू मोरो पुल, उन जो नज़ारो अॼु खे हिन व्लॉग में पंहिंजी वीडियो में ॾेखारींदुमि। ही दरियाई सिंध जो पाणी आयो आहे जेको सैलाब जी सूरत में पाणी जॾहिं ऊन्हारे में वॾे तइदाद में वॾे मिक़दार में वधंदो आहे त कच्चे जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते उन्हनि खे ॿोड़ींदो आहे। त हिन वक़्तु ही अगस्त जो महीनो ऐं एंड जो महीनो 2025 जो, ऐं 2025 जे अगस्त जे एंड में ही पाणी दरिया जी जेका राइट बैंक आहे, राइट बैंक यानी साॼे पासे खां दरिया कच्चे जे जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि खे ॿोड़ियो आहे ऐं फ्लड जो ही पाणी इहो बचाव बंद सां दादूअ जे शहर जे वेझो अचे लॻल आहे। ऐं पोइ हिते जेको पाणी अचे पियो ऐं रोड जे हिन तरफ़ खां अञा उहा फ्लड जी सूरत हाल नज़र कान आई आहे। ही दादू मोरो रोड आहे, ही दादू मोरो रोड ऐं मोरो ॾांहुं सफ़र करे रहियो आहियां। मोरो शहर डिस्ट्रिक्ट नौशहर फेरोज़, ऐं ही खाॿे पासे खां जेका फ्लड जो सैलाब जो ॿोॾि जो पाणी आयल आहे इहो खे ॾेखारे रहियो आहियां। जेके नंढा नंढा ॻोठ आहिनि उहे हिन में ॿुॾी वियल खे नज़र अची रहिया हूंदा। ऐं ही दादू मोरो रोड खाॿे पासे खां पाणी काफ़ी अची वियो आहे ऐं काफ़ी ॿोॾ जेका त अची वई आहे। नंढा नंढा ॻोठ ॿुॾल नज़र अची रहिया आहिनि, जॾहिं त साॼे पासे खां अञा उहो पाणी अञा न पहुतो आहे ऐं पाणीअ जो ज़ोर शोर अञा न आयो आहे। त अॼु खे दरिया सिंध पंहिंजी सिंधू रिवर इंडस रिवर जो नज़ारो उन जो खे दर्शन कराईंदुसि। ही दादू मोरो रोड ऐं मोरे ॾांहुं शहर ॾांहुं सफ़र करे रहियो आहियां। खाॿे पासे खां ॾिसो त अञा उन पाणी जो मिक़दार उहो नज़र कोन अची रहियो आहे। जॾहिं ॾिस हिन खाॿे पासे खां नज़र अची रहियो आहे पर साॼे पासे खां नज़र न अची रहियो आहे। ही अची वियो दरिया जो इलाइक़ो, दरिया जो इलाइक़ो अची वियो ऐं हिन जे वेझो वेझो ई आहे झल्लो चेकपोस्ट, झल्लो चेकपोस्ट PS झल्लो दादू मोरो रोड ते। दादू मोरो रोड सफ़र रवां हाणे वेझो अची रही आहे दादू मोरो पुल जेका रिवर इंडस ते दरिया सिंध ते अॼुल आहे। दादू ऐं मोरो यानी दादू ज़िलो ऐं नौशहर फेरोज़ ज़िलो खे ॻंढण लाइ इहे पुल तमामु अहम किरदारु अदा करे रहिया। हीअ अची वियासीं दादू मोरो पुल ते, दादू मोरो पुल ते अची वियासीं। तमामु वॾे मिक़दार में पाणी हिन वक़्तु वही रहियो आहे पुल जे हेठां दरिया सिंध जो। दरिया सिंध खाॿो पासो तमामु वॾे मिक़दार में पाणी हली रहियो आहे। दरिया सिंध जो सिंधूअ जो ई पाणीअ जो सफ़र रवंदो आहे हैदराबाद ॾांहुं, उन खां पोइ अरबी समुंड ॾांहुं। तमामु जोश सां पाणी गुज़री रहियो आहे, ताक़त सां गुज़री रहियो आहे। हिन वक़्तु उरूज आहे ऐं दरिया जे पाणी जो सिंधूअ जे पाणीअ जो उरूज आहे जेको पंहिंजो सफ़र तमामु लंबो सफ़र तय करे ऐं समुंड ॾांहुं रवंदो आहे। ही दादू मोरो पुल दरिया सिंध जे मथां अॼुल ऐं पुल हिते ख़तमु थी थिए ऐं पुल ख़तमु थी वई ऐं पुल जे वेझो वेझो
साॼे पासे ॾांहुं ॻोठु आहे जेसरनि जो, अब्दुल्ला जेसर हुनजो ॻोठु। ऐं हीअ असां जो सफ़र जारी आहे दादू मोरो रोड ॾांहुं। दादू मोरो रोड जेको मोरे शहर ॾांहुं हली रहियो आहे। ही बंद जो इलाइक़ो अची वियो, यानी बंद जेको कचे खे प्रोटेक्शन बंदि हूंदो आहे। ऐं बंद वारो रस्तो इहो वञे थो ॻोठ मलक विलेज ऐं ॾेपारजा ॾांहुं इहो रस्तो वेंदो आहे। हितां ॾेपारजा ऐं ॻोठ मलक विलेज ही रस्तो वेंदो आहे ऐं ॾेपारजा। ऐं हाणे असां पहुची चुका आहियूं कचे जी एरिया तंहिं करे हाणे पके तरफ़ दाख़िल थी विया आहियूं। ऐं पके तरफ़ मोरे वञण लाइ पहिरियों ॻोठु आहे कोराई। हीउ ॻोठु कोराई जंहिंमां असां क्रॉस कंदासीं। ॻोठु कोराई मोरे शहर जे वेझो। मोरो ॾांहुं सफ़र असांजो जारी सारी आहे। दादू खां मोरो रोड ऐं असां हाणे मोरे शहर पहुची चुका आहियूं। मोरे शहर में दाख़िल थी चुका आहियूं। मोरो सिटी डिस्ट्रिक्ट नौशहरा फिरोज सिंध। दादू मोरो रोड जिते ख़तम थो थिए उहो हली ख़तम थिए थो नेशनल हाईवे ते, जेको क़ौमी शहर आहे पाकिस्तान जो नेशनल हाईवे, उते ई रोड ख़तम थिए थो। ऐं पोइ सखर ॾांहुं कराची ॾांहुं हेॾो पंजाब ॾांहुं ऐं हेॾो हैदराबाद कराची ॾांहुं रोड वञनि पिया। तमामु अहम शहर आहे मोरो। ज़िला नौशहरा फिरोज जो तमामु वॾो कारोबारी मर्कज़ ऐं बिज़नेस जो वॾो हिते ईअं सम्झो त सखर ऐं हैदराबाद खां पोइ ऐं वॾनि शहरनि में जेको वॾे में वॾो कारोबार आहे उहो मोरो शहर जो आहे। हीअ नेशनल हाईवे ते असां पुॼी चुका आहियूं। नेशनल हाईवे यानी क़ौमी शहर आहे। हिन तरफ़ पंजाब यानी सखर ख़ैरपुर सखर, उन खां पोइ पंजाब हीअ रस्तो वञे पियो खॿे पासे ॾियां खां। ऐं वरी सॼे पासे खां कराची, हैदराबाद, नवाबशाह, सकरंड, आला, बिटशाह, हिन तरफ़ रोड इहो साॼे तरफ़ इहो ओॾां रोड वञे पियो। त नेशनल हाईवे पाकिस्तान जी क़ौमी शहर आहे, उन जा नज़ारा आहिनि। हाणे असां पहुता आहियूं इमाम बारगाह। इमाम बारगाह मेन इमाम बारगाह मोरो, मेन इमाम बारगाह मोरो सिंध। ऐं असां अंदरि इमाम बारगाह जो अव्हांखे दीदार कराईंदासीं। हीअ इमाम बारगाह तमामु सुठे ऐं वॾे महारत सां हिते अॾी वई आहे। उहा जीअं बिल्कुलु करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन जी जेका मज़ार शरीफ़ आहे उन जी एज़िट बिल्कुलु उहा उन जहिड़ी बिल्कुलु उहा हिते वॾी महिनत सां वॾी सजावट सां उहा हिते हली वई आहे। ऐं इन जा अंदरियों बि असां तव्हांखे नज़ारा ॾेखारींदासीं। ऐं तमामु वॾो कमु थियल आहे, ख़ासि तौर ते शीशे जो तमामु वॾो कमु थियल आहे इमाम बारगाह अंदरि। एॾी त अंदरि रोशनी ऐं शीशे जे करे एॾी रिफ्लेक्शन थिए थी रोशनीअ जी, जेका तमामु घणी जगमगाती उहा रोशनी उहा नज़र अचे पई हिन इमाम बारगाह में। हीअ अव्हांखे अंदरि जो नज़ारो, इमाम बारगाह जो अंदरि जो नज़ारो जेको आहे उहो अव्हांखे ॾेखारियां पियो। ॾिसो केॾो न शीशे जी महारत जो रंग बिरंगी शीशा जिन जी रोशनी राति जी रिफ्लेक्शन करे हिक ॿिए खे लॻी ऐं तमामु ख़ूबसूरती
जगमगाती हुआ रोशनी नज़र अची रही आहे। ये अंदर बिल्कुलु सेम टू सेम उहा कॉपी करे हीअ इमाम बारगाह मोरो में हिते हीअ अॾी वई आहे, सजाई वई आहे। हीअ अंदरियां नज़ारा इमाम बारगाह जा, मेन इमाम बारगाह मोरो सिंध। अंदरियां तव्हां दीदार कयो इमाम बारगाह जो, ऐं हीअ ॾिसो केॾो न फ़न ऐं महारत जो वॾो कमु कयो वियो आहे। हीअ आहे ॿाहिरि इमाम बारगाह जे ॿाहिरि तमामु ख़ूबसूरत हिकु लॉन ठाही वई आहे, ऐं लॉन जे चौधारी तमामु ख़ूबसूरत ॿूटा, ख़ूबसूरत गुल उहे लॻाया विया आहिनि। वरी इन खां पोइ ॿाहिरि इहा वॾी तस्वीर जेका लॻाई वई आहे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी, उहा करबला वारी जेका आहे मज़ार उहा ॾेखारी वई आहे तस्वीर में। ऐं हीअ अंदरि हीअ जेके ताबूत मुहर्रमुल हराम में हीअ ताबूत जेके खयां वेंदा आहिनि, ताज़िया खयां वेंदा आहिनि मजलिसुनि में, अज़ादारी में। हीअ अज़ादारी में जेके ताबूत खयां वेंदा आहिनि उन्हनि जो वॾो तइदादु हीअ मौजूदु आहे। तमामु वॾी फ़नी महारत ऐं वॾी महिनत सां हीअ ताबूत जुड़ियल आहिनि। हीअ ॿाहिरियों इमाम बारगाह खां ॿाहिरियों नज़ारो, इहा लॉन तमामु ख़ूबसूरत लॉन, बहितरीन लॉन नज़र अची रही आहे। हीअ अव्हां खे नज़र अची रहियो आहियां इमाम बारगाह जे ॿाहिरां, ऐं ख़ूबसूरत जेका असां इमाम बारगाह उन जे बिल्कुलु आॾो मूंखे नज़र अची रहियो आहियां। मुंहिंजो यूट्यूब चैनल मसूद मंकी व्लॉग उनखे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजनि दोस्तनि लाइ शेयर कयो ऐं लाइक ज़रूरु कयो। ऐं पंहिंजनि दोस्तनि मां उमेदु आहे त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं लॻी रहिया आहिनि, प्लीज़ कमेंट्स ज़रूरु ॾींदा हर वीडियो जा, त तव्हांजो निहायत शुक्रगुज़ार रहंदुसि। ही कुझु क्लिक्स आहिनि जंहिंमें मूंसां गॾु मुंहिंजा दोस्त ऐं माइट राजा निशाद मंगी, नदीम मंगी ऐं फिदा हुसैन मंगी, जंहिंजो तालुक़ु मोरो शहर सां आहे, उन्हनि सां गॾु इन इमाम बारगाह जो पिणु दीदार कयो। त ही कुझु क्लिक्स आहिनि जेके हिन वीडियो में शामिलु कया आहिनि। इंशाअल्लाह ताला वरी ॿी वीडियो में तव्हांजो दोस्त मसूद मंगी हाज़िर थींदुसि। ॿी वीडियो ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।